अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में खणी आया आहियूं रमज़ान स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे कुकम्बर मिंट लेमनेड। ही खीरे ऐं फूदने जो शरबत ठाहिण जे लाइ असां हिते खयो आहे अधु खीरो, ऐं खीरे खे चङी तरह सां छिले स्लाइसिस में कटे छॾींदासीं ऐं खीरे खे विझूं था हिकु ब्लेंडर में ऐं गॾु ई विझूं था फूदने जा पत्ता 10 खां 12 अदद, लीमे जो रस विझूं था 3 टेबल स्पून, खंडु विझंदासीं 1/3 कप, पाणी विझूं था 1 कप ऐं चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे त हाणे असां कुकम्बर ऐं मिंट लेमनेड जे मिक्सचर खे हिकु जॻह में विझंदासीं। असां छाणी जी मदद सां कुकम्बर मिंट लेमनेड जे मिक्सचर खे जॻह में विझी छॾियो आहे ऐं गॾु ई विझूं था 4 गिलास पाणी ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं। असांजो रिफ्रेशिंग ऐं हेल्दी कुकम्बर मिंट लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। असां गिलास में सर्विंग जे लाइ आइस क्यूब्स विधा आहिनि ऐं कुकम्बर मिंट लेमनेड विझूं था। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।